अस्सलाम वालेकुम नादरीन, मेरान टीवी सां गॾु मां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी रुख़सार पंवर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 17 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतला ते लखी मरवत में ऑपरेशन कयो। कार्रवाई में भारतीय हिमायत याफ़्ता मुला नज़ीर ग्रुप सां तालुक़ रखंदड़ 17 ख़ारजी मारिजी विया। ISPR मुताबिक़ ऑपरेशन 26 ऐं 27 सेप्टेम्बर जी विच वारी राति ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द आम शहरनि जे क़त्लेआम, सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि समेत ॿियनि दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद ऐं हथियार हथ आया आहिनि। अमेरिका पाकिस्तान में सीड़पकारी लाइ तैयार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात खे हौसला अफ़ज़ाई करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमरीकी सदर सां मुलाक़ात में मईशियत, दहशतगर्दी, मादनियात, IT ऐं क्रिप्टो ते ॻाल्हियूं थियूं। अमरीका वापार, IT ऐं ॿियनि शोबनि में सीड़पकारी लाइ तैयार आहे। अमरीका जो दौरो मुकमल करण बाद बर्तानिया रवानगी खां अॻु न्यू जर्सी में मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त 6 खां 10 मई 4 ॾींहं जी जंग में पाकिस्तानी फ़ौज बहादुरी सां हिंदुस्तान खे जंग में शिकस्त ॾिनी। अल्लाह ताला पाकिस्तान खे जेका फतह नसीब कई उन जो जेतिरो शुक्र कयूं उहो घटि आहे। पाकिस्तान, चीन, ईरान ऐं रूस जो अफ़गानिस्तान बाबति गॾियल इजलास। जनरल असेंबली जे साइड लाइन ते परॾेही वज़ीरनि जे थियल इजलास में अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। पधिराई मूजिबि इजलास में आज़ाद, मुतहद ऐं पुरअमन अफ़गानिस्तान जी हिमायत जो अज़म वरजायो वियो। दहशतगर्दी, जंग ऐं मंशियात खां पाक अफ़गानिस्तान ते ज़ोर ॾिनो वियो। पधिराई में ॼाणायो वियो आहे त अफ़गानिस्तान खे दहशतगर्दी जे बुनियादी ढांचे खे ख़तमु करणो पवंदो। अफ़गान पनाहगीरनि खे वतन वापसी में मदद फ़राहम कई वेंदी। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत। GHQ हमले केस में बानी PTI जो ट्रायल रोकण जी दरख़्वास्त ख़ारिज। अदालत पंहिंजे मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त ट्रायल मुंतक़िल करण जे हवाले सां नोटिफिकेशन पंजाब हुकूमत जो आहे। नोटिफिकेशन मुअतल थियण ताईं ट्रायल दहशतगर्दी तोड़ अदालत में थींदो। ॿुधणी दौरान बानी PTI जे वकीलनि ऐं प्रोसिक्यूशन टीम विच में सख़्त जुमिलनि जी ॾे वठि। GHQ हमले केस जी ॿुधणी 30 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। गवर्नर सिंध ख़िलाफ़ वकील अहमद गबोल दाख़िल पटीशन वापसि वठी छॾी। सिंध हाई कोर्ट में गवर्नर खे उहिदे तां हटाइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। गवर्नर सिंध कामरान टिसोरी वकील अहमद गबोल ऐं फारूक सत्तार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गवर्नर हाउस ते कंहिं सियासी पार्टी जो झंडो न आहे हयो। ऐं कंहिं बि पार्टी जो गवर्नर न आहियां। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो। पाणी जो मथां वेकिरो 4,21,000 क्यूसेक खां वधी वियो। हेठां वेकिरो 3,93,560 क्यूसेक रिकॉर्ड। विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिरादरी तकरारनि ऐं झेड़नि में 3 ॼणा क़तल। ख़ैरपुर वेझो महिमान थी आयल नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ सईद ख़ान जागीराणी में शहज़ादो मरी खे जवाबदार फायरिंग करे क़तल करे छॾियो। उस्मान शाह हुड़ी वेझो ॻोठ नंदो मंगसी में शर बिरादरी जे धुरनि में झेड़ो। नियाज़ शर मारिजी वियो। जाती जो ॻोठ बोहड़ गोलाई में चौकीदार जुमो थईम हथियारबंदनि हथां क़तल। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी जो मुद्दो 6 अक्टूबर ताईं वधाए छॾियो। 29 ऐं 30 सेप्टेम्बर ते प्रेस क्लबनि आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करण जो ऐलान। पेंशन मां कटौती ख़िलाफ़ सॼी सिंध में अॼु 5 ॾींहं बि सरकारी मुलाज़िमनि जो एहतजाज। सरकारी स्कूलनि, इस्पतालनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी। एहतजाजी रैली कढी धरना। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह में तालाबंदी जारी। जैकबाबाद, मिठी, घोटकी, टंडो अलायार ऐं सागड़ में मुलाज़िमनि जी हड़ताल। टंडो मोहम्मद खान, शाहपुर चाकर, टंडो आदम, शहदाद कोट ऐं चंबड़ में एहतजाजी मुज़ाहिरा। दादू, नौशोरो फेरोज़, डिगड़ी, जोई, खानपुर, मीरो खान ऐं ठारूशाह में तालाबंदी। ओबावड़ो, नवां जतोई, न्यू सईदाबाद, पड ईदन, काज़ी अहमद, सकरन ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन अशरफ ख़ासकेली ऐं ॿियनि चयो आहे त सिंध हुकूमत पारां नोटिस न वठण करे एहतजाज जो मुद्दो वधायो वियो आहे।